पूरी सिंध जियां हैदराबाद में भी सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते 15 ॾींहनि जो लॉकडाउन अॼु खां शुरू कयो वियो आहे, जंहिं बाद पूरे ज़िले जा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। रेंजर्स ऐं पुलिस जा वॾा अटाला चौकनि ते तैनात कया विया ऐं गश्त बि पिणु जारी रहियो। ॿिए पासे एसएसपी हैदराबाद अदील हुसैन चांडियो जो चवणु आहे त बिला ज़रूरत घर खां निकिरणु ऐं कलम 144 जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि मथां कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिकु तरफ़ कोरोना वायरस खां बचाव लाइ लॉकडाउन त कयो वियो आहे, पर लॉकडाउन सबबि मज़दूर तबिके जा माण्हू तमामु घणो कार बंद लगा पिया आहिनि। असां डेली कमाइण डेली खाइण वारा आहियूं साईं। जेको आहे त हींअर काॾे वञूं, सोचियूं था त बचा काॾे कयूं। हुकूमत जेको आहे ऐलान कयो आहे साईं, उहे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾींदा वेंदा आहिनि, कंहिंखे बि न ॾिनो वेंदो आहे। छो जो हू ॾियनि था पंहिंजो, चवनि था बाबा हीउ जेको फलाणे एमपीअ जो मुख आहे, बाबा तूं पंहिंजे पाड़े में वञी विरहाए, हू अची पंहिंजे घर में रखनि था। हर को पंहिंजो, केरु बि कंहिंखे नथो ॾे, केर बि कंहिंखे रुपयो बि नथो ॾे। कंहिंजा असांजा बच्चा हींअर जेको आहे, तव्हां अची हली ॾिसो असांजे बच्चनि जी छा पोज़ीशन लॻी पई आहे साईं। मां ग़रीब माण्हू, डेली कमाए डेली खाइण वारो, त हींअर मुंहिंजे बच्चनि सां छा हालत हूंदी, मां छा कयां, मां काॾे वञां। बाक़ी इमदाद आहे जेका रही साईं, मां होटल ते कमु कंदो साईं। कुझु कोन मिलिया, अॼु चौथों पंजो ॾींहुं वेठा आहियूं वांदा, छा कयूं, अलाए आसरे ते सभु को पंहिंजो रेड़ो वाहींदा हूं। रेड़ो कंहिंजो आहे परियां? ये मुंहिंजो आहे। कहिड़ो रेड़ो आहे तव्हांजो? हे आहे। अच्छा, हा, छा कयूं, वेठा हो? 5-6 ॾींहं वेठा आहियूं, ग़रीब माण्हू छा कयूं भला, हाणे अलाए आसरे वेठा आहियूं जा। राशन केरु आहे, केरु कोन्हे को, केरु पुछाई कोन थो करे। राशन वाशन मिला है आपको? नहीं नहीं, कोई आया है आपसे? नहीं आया, कोई भी नहीं आया। तो अभी आप क्या कहना चाहते हैं? अभी बैठे हुए हैं अल्लाह के आस पर।